भारत जी नामियारी अदाकारा रिचा चड्ढा पंहिंजे मुल्क जी फ़ौज ते अहिड़ी ठठोल कई आहे जो ट्विटर ते मौजूद ख़ल्क़ खिलण ते मजबूर थी वई आहे। पर भारतीय ट्विटर वापेदार अदाकारा खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। भारतीय अदाकारा रिचा चड्ढा पंहिंजी फ़ौज जो मज़ाक उॾाइण ते तनक़ीद जो शिकार थी आहे। बॉलीवुड अदाकारा पंहिंजे ट्विटर हैंडल ते उत्तरी फ़ौज जे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी जे बयान ते रद्द-ए-अमल ज़ाहिर कयो, जंहिं में हुन चयो हो त हिंदुस्तानी फ़ौज पाकिस्तान जे कब्ज़े हेठि कश्मीर खे वापसि वठण लाइ तयार आहे। अदाकारा गलवान जो हवालो ॾींदे बयान ते हिकु पोस्ट शेयर कई ऐं लिखियो त गलवान अव्हां खे हाय चई रहियो आहे। इन ते रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदे बीजेपी जे मनजिंदर सिंह सरसार ट्वीट कयो त इहो ट्वीट जल्द खां जल्द वापसि वरितो वञे। असांजी फ़ौज जी तौहीन जाइज़ नाहे। उन खां पोइ रिचा खे छिती तनक़ीद जो निशानो बणायो वियो। उत्तरी फ़ौज जे कमांडर दिफ़ा वारे वज़ीर राजनाथ सिंह सां अहिड़े मामले ते बयान ॾिनो त हिंदुस्तान जो मक़सदु पाकिस्तान जे कब्ज़े हेठि कश्मीर ते ॿीहर दावा करणु आहे। तंहिं बाद समाजी राब्ते जी वेबसाइट ट्विटर ते अदाकारा रिचा चड्ढा पंहिंजी ट्वीट ते माफ़ी वरिती, पर संदसि कयल ट्वीट वायरल थी चुको आहे।